नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था रसाइन जी ख़ास ख़बरुनि ते। असांजा कुछ दोस्त मैदान छॾे विया। पंजाब में इमरान ख़ान खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे। बनी ॻाल्हि ख़ुशि नाहे त असांजा दोस्त बि ख़ुशि नाहिनि। नून लीग ऐं मौलाना फज़ल रहमान चाहिनि त इमरान ख़ान जी हुकूमत सुभाणे किराए छॾियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लयामी जलसे ख़िताब चयो त पीपल्स पार्टी जिन खे 90 वारे ॾहाके में रोज़गार ॾिनो उन्हनि खे ॿीहर नौकरियुनि मां कढियो वियो। जंहिं ख़िलाफ़ अदालत वेंदासीं ऐं पार्लियामेंट में बि आवाज़ उथारींदासीं। इलेक्शन कमीशन सियासी जमायतुनि खे वक़्तसर इंट्रा पार्टी इलेक्शन कराइण जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन सियासी जमायतुनि जे सरबराहनि खे ख़त माणे छॾियो। ख़त में ॼाणायो वियो आहे त मुशाहिदे में आयो आहे त सियासी जमायतूं बर वक़्त पार्टी चूंडूं नथियूं कराइनि। वक़्तसर इलेक्शन न कराइण क़ानून ऐं जमायती दस्तूर जी भञकड़ी आहे। हर सियासी जमायत 5 सालनि अंदरि इंट्रा पार्टी इलेक्शन कराइण जी पाबंद आहे। अफगानिस्तान की सूरत हाल ते इलाक़ाई मुल्कनि जी कुझनि इदारनि जे इस्लामाबाद में अहम गॾजाणी। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद की सदारत हेठ गॾजाणी में रूस, ईरान, चीन ऐं ताजिकिस्तान, काज़ाकिस्तान ऐं तुर्कमेनिस्तान जे कुझनि इदारनि जे सरबराहनि जी शिरकत। ज़रियनि मूजिब इजलास में अफगानिस्तान की सिक्योरिटी सूरत हाल ऐं ख़िते में अमन अमान की सूरत हाल ते गॾियल हिकमत अमली अख्तियार करण ते वीचारियो वियो। दादू की अदालत उमे रुबाब चांडियो के 3 घरभातियुनि के क़त्ल केस में PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो के जवाबदार करार ॾेई छॾियो। सरदार चांडियो मॉडल कोर्ट के फैसले के सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। चवे तो फैसले में खेनि ॾोही करार नाहे ॾिनो वियो। केस में को भी सबूत पेश न कयो वियो। अदालत जो हर फैसलो क़बूल है। उमे रुबाब चांडियो अदालती फैसले के सिंधे शऊर की सोभ करार ॾींदे चयो आहे त खेसि यकीन है त अदालत में इंसाफ़ मिलंदो। वफाकी सरकार जो ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी तहत कराइण जो ऐलान। गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल की मंजूरी खां पोइ आदमशुमारी 2023 में मुकमल करण जो हदफ है, जंहिं बाद तकबंदियूं कई वेंदियूं। रिथाबंदी वारे वफाकी वज़ीर असद उमर की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। कराची शहर के पानी फराहमी जो K4 मनसूबो भी 2023 में मुकमल थींदो। सिंध हुकूमत के 10 अरब रुपयनि की कोरोना का बचाव वाली वैक्सीन ॾिनी वई, पर आवाम के मुफ्त में एक टुको भी न मिलियो। सिंध हुकूमत मकानी चूंडुनि में देर चाहे थी। बिजली के बिल ज़रिए KMC के टैक्स वसूल की इजाज़त का इनकार। KMC नेक नियती से पंहिंजनि पेरनि ते बीहण की कोशिश करे रही है, पर असद उमर ऐं अली ज़ैदी उन मामलन में रंडक विझी रहा आहिनि। के इलेक्ट्रिक के बिलन में KMC टैक्स की वसूली के मुखालफत न कई वञे। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब जो असद उमर के बयान ते रद्द अमल। चवे तो असांखे शहरी हुकूमत की हिमायत करण घुर्जे। उम्मीद है तो वज़ीर आज़म भी उन्हनि जी मदद कंदो। मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म हाउस के चूंडुनि में धांधलीअ जो हेडक्वार्टर करार ॾेई छॾियो। नून लीग की तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इलेक्शन कमीशन के एतराज़नि जो जवाब ॾिनो वञे। जॾहिं आवाज़ उथारियूं था तो चवनि था NRO न ॾींदासीं। नून लीग अवाम के ॿुधायो त EVM इलेक्शन फ्रॉड है। मुखालिफ धुर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते अजाई वावेला करे रही है। इलेक्शन कमीशन जा समूरा इल्ज़ाम खिल जोगा आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन EVM जो इस्तेमाल नथी करण चाहे। इन वक्त ताईं 50 भेरा चूंडूं थियूं, पर इलेक्शन कमीशन आइनी जिम्मेवारी पूरी न कई। वज़ीर आज़म के खास मददगार शहबाज गिल की फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। मिठी इस्लाम कोट के मिठे पानी की फराहमी यकीनी बनाई वेंदी। जेके ऑफिसर कम न कंदा उन्हनि खे घर वञणो पवंदो। मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर शाह जूं DC ऑफिस मिठी में गॾजाणी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। चवे तो कहिड़ा आरो प्लान्स हलन था, कहिड़ा नथा हलन। सभिनी मामलनि की पाण निगरानी कंदुसि। अमले की खोट की भी शिकायत ख़त्म कई वेंदी।
सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे रिथियल कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि जूं तैयारियूं मुकमिल। 42 कैंटोनमेंट्स जे 219 वार्ड्स में चूंड दंगल लाइ मजमूई तौर ते 1559 उम्मीदवार मैदान में लथल। 21,97,741 वोटर्स पंहिंजे वोट जो इस्तेमालु कंदा। इलेक्शन जो सामान पहुचाए वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया वेंदा। पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 73वीं वरसी मल्हाई वई। गवर्नर इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मज़ार ते हाज़िरी भरी। गवर्नर इमरान इस्माइल चवे थो क़ौम मुतहद थी मसइलनि ऐं चैलेंजिस जो मुक़ाबिलो कयो आहे। क़ाइद आज़म जे उसूलनि ते मुल्क खे ख़ुशहाल बणाईंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त क़ाइद आज़म जे मिशन खे पूरो करण जे लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे।